तमाम तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जंहिंजी ज़ात तारीफ़ें जे लाइक़ आहे। सलातो सलाम मिणी रसूल मथे, ख़ासि आख़िरी नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मथे। मुसलमानो, हिनटाणे मीडिया में मिणी खां वधारे जंहिं ॻाल्हि मथे चर्चा आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया हुए या प्रिंट मीडिया, वधारे में वधारे बहस अने चर्चा इस्लाम जी आहे। भारत जे अंदरि, प्यारे मुल्क हिंदुस्तान जे अंदरि, वतन अज़ीज़ में जेकॾहिं चर्चा आहे त रुगो वक़्फ़ बील वक़्फ़ वक़्फ़ वक़्फ़। अने इहा ॻाल्हि सुप्रीम कोर्ट સુધી पुगी। अच्छा, ये वक़्फ़ करो है, तंहिंजे बारे में चर्चा कंदासूं। ख़ैर, अमोक ॾाह अने दाना होशियार माण्हू त मड़े ॼाणे था जे वक़्फ़ करो आहे, पण अमोक 5% अहिड़ा पण आहिनि जंहिंखे अॼु जो दर्स फ़ाइदो ॾींदो। ख़ुतबे खां पुठियां डायरेक्ट पाण ॻाल्हि कंदासूं वक़्फ़ जी। वक़्फ़ हर उहा जाइदाद जंहिंजे ज़रिए अल्लाह ताला जी रज़ामंदी मक़सूद हुए, अने उन जाइदाद जे ज़रिए उम्मत इस्लामिया खे फ़ाइदो ॾिने में अचे। ॿ मक़सद आहिनि जाइदाद मथे। वक़्फ़ एतिरे हिकिड़ी जाइदाद आहे, इनखे ऐं संपत्ति चई सघो था। उहा मिल्कियत जंहिंजा ॿ फ़ाइदा, अवल नफ़ो, अवल फ़ाइदो, अवल मक़सद अल्लाह ताला जी रिज़ा, अल्लाह जी ख़ुशनुदी, अल्लाह जी ख़ुशी तलब करणु। ॿिए नंबर ते उम्मत इस्लामिया खे इन जाइदाद जे ज़रिए फ़ाइदो ॾियणु। मिसाल ॾियां खे हिकिड़ी मिसाल जे ज़रिए सम्झंदासीं। मिसाल ई आहे त सहाबा किराम हिकिड़ी वॾी तादाद में मदीने में ऊ पण हुआ जेको मुहाजिर हुआ, ॿिए मुल्क मां ॿी जॻहि ते हिजरत करे आया, जीअं मके मां हिजरत करे मदीने आया। मदीने वारा इन खे भरपूर साथ ॾिनो, हर तरह जी मदद कयूं, हर तरह जो सपोर्ट ॾिनो। पर कुदरती मदीनो, इन जी सरज़मीन उन वक़्तु अहिड़ी हुई जे पाणी जी तंगी हुई। मदीने जे अंदरि हिकिड़ो नेस, जंहिंखे खूह चवंदा या वाए चऊं, मशहूरु हो, जंहिंजो पाणी तमामु ख़ासो हो। खुटंदो की न हो, पीते जे लाइक़ु हो। न पाण मथे अल्लाह जा अहसान आहिनि। जाम पानियूं वाई हिकिड़ो नंढड़ो ॻोठ, अठवाड़ी जे अंदरि बोर आयो, 2 दर्जन बोर ॿियाए करे वियो, तंहिंमां घणखरा मिठा। ई मड़ पाण ते अल्लाह जा केॾा अहसान चवाजांइ। सॼे मदीने शहर में, मदीने जी रियासत में, मदीने जी गादीअ जे अंदरि राजधानी मदीनो ऐं पाणी जो इंतज़ाम न आहे। नेस हिकिड़ो आहे, लॻभॻि हुनजो नालो बेरे रूमा, बेर एतिरे नेस रूम आहे हुनजो नालो, पर हो यहूदी जे हथ में। पाणी ॾींदो हो पीते लाइ, पर घड़े जा पैसा किन लाहींदो हो, सांधारी जा पैसा किन लाहींदो हो, त इन दीनार दिरहम हलंदा हुआ। जहिड़ी हेल वञे अहिड़ा रखो पैसा। उस्मान साहबी मशहूर, जंहिंखे उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु चवंदा,
न घनी चवाणूअ जे मालदार हो, सेठ हो वॾो तंहिंखे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु प्लान बनायूं जे ई नेस ई कुओं या ई खूह मुसलमान लाइ करे ख़ासि थी वञे त सुठो। वाव ताव कयईं यहूदीअ सां। यहूदी चए मूंखे विकिणो आहे न, ख़बर आहे जे रोज़ाना हिनखे आमदनी थिए थी, रोकड़ी आमदनी, इनकम जहिड़ी हेल अचे रखो पैसा। हज़रत उस्मान कोशिश कयईं, तमामु कोशिश कयईं, एतिरी कोशिश कयईं जे जाइज़ रक़म खां ॿिमणी चौमणी कई घणा वधारे रक़म ॾेई नेस गीड़े त उन चए जे तोखे 50% ॾींदुसि, 50% हिन में मुंहिंजो भाग। विकईं पण सॼो न विकईं। हज़रत उस्मान चए इहे ठीकु आहे। एग्रीमेंट थियो। हिकिड़ो ॾींहुं हज़रत उस्मान जे कब्ज़े में ई खूह, हिकिड़े ॾींहुं यहूदीअ जे कब्ज़े में खूह। हज़रत उस्मान मदीने में चर्चा कयईं त अॼु पंहिंजो वारो आहे, पाणी भरे वारी कयो। सहाबी सहाबियात कोशिश कयूं, 2 ॾींहंनि जो पाणी भरला थो। फ्री ऑफ फी सबीलिल्लाह। यहूदी सोचां त हिकिड़ो ॾींहुं उस्मान खे फ़ाइदो थींदो आहे, ॿियो ॾींहुं मुंहिंजो आहे। ॿियो ॾींहुं उते वेठो हो, को पाणी वारो आयो न, हेल आवे ई न, सांधारो आयो न, घड़ो आयो न, पखाल आवे ई न, टांकी आवे ई न। वाट नारे नारे सांझी जो ईअं खीचो ठलो खड़ी घरे वियो। ही को वरी प्लान सोचां जे हाणे कंहिंखे भाव घटि आहे, जेतिरो रुपये घड़ो ॾिने त 8 आने ॾियां थो, मां न सस्तो अची गिने। ॿिए ॾींहुं हज़रत उस्मान जो नंबर आयो, साहबी आया, 2 ॾींहं जो पाणी भरला अथऊं। तयार पिंड ऐलान कयईं त हाणे 8 आना घड़े जा। वेठो पिंड 2 ॾींहं वेही लौणा फेरे, वाट नारे ठले हथे वियो। रोज़ जो घाटो न ॿिए खे टपरी ॾेई पुछा कयईं त चए हू उस्मान पैसा नथो गिने, हू त फ्री में ॾिए थो, न चए थो डबल भरे वारी कयो। तयार कीअं कारसियो। उन ज़माने जा जेके 12,000 हुआ, तंहिंमें अधु ॾिने में हज़रत उस्मान हिनखे चए हा सॼो ॾे, तुंहिंजो 50% आहे, इहे मूंखे ॾे। पहिरियां उन ज़माने जा 12,000 में हज़रत उस्मान अधु गिड़े, पर वरी जर ॿियो अधु वापसि गिड़े, पहिरियां 8,000 ॿिया ॾिने। 12 ने 28 सम्झी सघो था, ई दीनार दिरहम हूंदा चांदीअ वारा। हाणे ई नेस थी वियो हज़रत उस्मान जो। ऐलान कयईं जे पाणी भरियो फी सबीलिल्लाह। फ़ाइदा हिकिड़ो उम्मत खे नफ़ो, ॿियो आख़िरत में दर्जो मिले अल्लाह जी रिज़ा। इन खे चवाइजे थो वक़्फ़। जंहिं ठाहे ॻाल्हि शुरू वटि आख़िर सुधी सोई, उहो वक़्फ़ तंहिंजो मुंदो सम्झी वियो। जेको निंद्र में हुआ उन ख़ाली हज़रत उस्मान जो नालो न नेस जो सो, ॿियो कीअं ख़बर न आहे। क़ुर जी हिकिड़ी आयत आहे, लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून, 4थो सिपारो शुरू जी। हरगिज़ नेकीअ जे हुन दर्जे ते ऐं नथा पुॼी सघो जेसि ताईं आजी पसंदीदा चीज़ अल्लाह जी राह में ख़र्च न कयो। अबू तला सोए अंसारी साहबी तयारु थियो, पिंड जो बाग हो, बाग तुरत चए तई मुस्लमान लाइ वक़्फ़ कयां आ इहो वक़्फ़ इन खे चवाइजे थो। प्यारे नबी जो फरमान आहे, इंसान वफ़ात कहे हाणे इन जी नेकी वधे नथी। नेकी जेकी कहे तंहिंजो सवाब त खपे थो, पर नेकीअ जी बढ़ोतरी इहा नथी थी। वफ़ात मथे पूरी थी वई।
पर 3 अहिड़ा कम ई मरण खां पुठियां पण ये नेकी वधे थी चौपड़े में। न ये ॾिठे में पण सम्झे में अजीब ॻाल्हि लॻे थी। जे इंसान दुनिया में न आहे पर हिन जे चौपड़े में नेकी वधे थी, रजिस्टर में नेकी वधई। तंहिंमां हिकिड़ो नेक औलाद जेको माइत्र लाइ दुआ घुरे थो, इन नेक औलाद जी दुआ जी वजह सां माइत्र जा दर्जा वधिया, नेकियूं वधियूं। पाण उन पे जी ज़मीन जा, खेत्र जा, हर चीज़ जा, मकान जा वारिस थियासूं। खेत्र जी कंढी, ॼार, ॿावर, ॿेर, हर सेड़ो सेड़े जे पाण जा वारिस थियासूं। हक़ी बणिजे थो त उन लाइ हथ खड़ी दुआऊं घुरूं, उन खे दुआऊं ॾियूं। ॿियो मुंदो, दुनिया में इंसान न आहे पण दीन छॾे वियो, दीन इल्मु छॾे वियो। अहिड़ो इल्मु जेको इल्मु नफ़ा बख़्श हुए, उम्मत खे नफ़ो ॾींदो रहे, उहो इल्मु छॾे वारो पिंड त दुनिया में न आहे। पण उन जे इल्म जी बरकत, इल्म मथे फ़ाइदो, प्रॉफिट क़ब्र में मिले पियो, नेकियूं वधे पियूं। मिसाल ई त किताब लिखे, मिणी खां वॾी मिसाल किताब चौपड़ी न। मौलवी अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह ही पाण मिणी खे छॾे वियो। हेॾा पाण जेतिरा जो ओतिरा वेठा आहियूं, ओतिरा से सरहद खां ओतिरा पाण रहियासूं। कम से कम 1.5-2 लख त पाण कच्छ में रहियासीं। ही मौलवी अब्दुल रहीम जी महिनत, उनजो इल्मु पाण खे छॾे वियो आहे। उन लाइ करे नफ़ो नफ़ो नफ़ो, अलाह उनजी क़ब्र मथे करोड़ा रहमतूं नाज़िल करे। टियों, असल वक़्फ़ सम्झणो आहे। टियों मामिलो, ऐं सदक़तन जारिया या सदक़े जारिया करे वियो, जंहिंजे ज़रिए इनखे नफ़ो मिले पियो, इन जो अजर वधे पियो। सदको 3 क़िस्म जो आहे। हिकिड़ो सदको गुरबत मिटाए लाइ पाण कयूं था, ग़रीब खे ॾिनो उन वापराए छॾियो। ॿियो सदको वक़्फ़ खे टेके लाइ करे ॾियूं था, वक़्फ़ जी बढ़ोतरी लाइ करे ॾियूं था। टियों सदको पंहिंजो वक़्फ़ जेको वस्तु कई, ई आहे न, ई ॿऊ क़ीमती चीज आहे। थोरो खण जे सम्झ में अची बि वेंदो त अञा खुलो चवंदासूं। वक़्फ़ तमामु मस्जिदी ई वक़्फ़ ऐं मड़े मंदरसा वक़्फ़ ऐं एतिरे वक़्फ़ आहे कोरो। हाणे सम्झाबो, जेतिरा यतीम खाना मड़े वक़्फ़, तमामु कब्रिस्तान वक़्फ़, मुसलमान जा जमात खाना ऐं मुस्लिम समाज वारियूं मड़े वक़्फ़। पिंड मस्जिद वक़्फ़ आहे, मस्जिद जे ज़मीन मथे इहे वक़्फ़ आहे। अने इन मस्जिद लाइ ॿियो पट जंहिं ॾिनो, जित ॾिनो, जेतिरो ॾिनो, उहो पट वक़्फ़ आहे। मदरसो वक़्फ़ आहे, मदरसो जंहिं पट मथे रहियो, इहे वक़्फ़ आहे। इन मदरसे लाइ ॿियो पट जेतिरो जोड़ियो, जित जोड़ियो, जंहिं ॾिनो, ई मड़े पट वक़्फ़ आहे। कब्रिस्तान, इन जी पूरी बाउंड्री, वार्ड जे अंदरि सारी ज़मीन वक़्फ़ आहे। यतीम खानो, जित, बिल्डिंग सॼी वक़्फ़, जंहिं ज़मीन मथे इहा ज़मीन वक़्फ़। अने इन यतीम खाने खे ॿिए जंहिं प्लॉट ॾिनो, खेत्र ॾिनो, मकान ॾिनो, मड़े वक़्फ़। हाणे इहा ई हजी सम्झंदासीं थोरी खणी मिसाल। भुज शहर पट केतिरो महांगो आहे? तमामु महांगो आहे। गलेरिया मस्जिद जमात अहले हदीस जी पहली मस्जिद, अने तारीख़ी मस्जिद मरकज़ है।
यूसुफ सौता रहमतुल्लाह अलैह तंहिंजी हिन मस्जिद में कॾहिं की गूंज हूंदी हुई। अने हिंटाणे बहु आलीशान मस्जिद बनी हुई है। जेकॾहिं 5-10 रूम कंहिं हिन मस्जिद लाइ करे ॾिना त ई मिड़े वक़्तु हिकिड़ो एकड़ इन में थोरा घणा ॻूठा घटि वधि इन शहर में इन मस्जिद लाइ कंहिं ज़मीन ॾिनी तो ज़मीन लाइ ज़मीन खे वक़्फ़ चवंदासीं, मस्जिद जी वक़्फ़ ज़मीन है। मदरसो हिकिड़े हंधि इन जी ज़मीन जॻह जॻह ते ई वक़्फ़। अच्छा पाण में ओछो आहे ई मुंदो जे मस्जिद खे पाण न सरंदे जरा सफ़ा सख़्ती थी अचे ॾियो 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 तहिड़ा जीरो करंडी विके तंहिंमां कीक मस्जिद खे ॾियूं। पण अहिड़ो बहु मुश्किल आहे जे पंहिंजा गिरास ढिघ हुआ तंहिंमां थोरो घणो मस्जिद खे वक़्फ़ करे ॾियो, अहिड़ो पाण में आहे न। मस्जिद वक़्फ़, मदरसो वक़्फ़, यतीम खानो वक़्फ़, कब्रिस्तान वक़्फ़, समाज वारियूं मुस्लिम समाज वारियूं मुस्लिम जमात खाना आई मड़े वक़्फ़ में शामिल आई। अने ॿियूं ढिघ चीजूं रहियूं मूंखे न को नालो अचे थो न को मूंखे उन से को निस्बत आहे, पर उम्मत जूं मड़े चीजूं आई वक़्फ़ में शामिल आई। भारत जे अंदर मुस्लिम हुकूमत बहु घणियूं सदियूं हलई, कई 100 वरे हलई। हाणे मुस्लिम उम्मत जुनी आहे हिंदुस्तान में। भरूच हिते इस्लाम सवेरो आयो, तमिलनाडु तंहिंजी आड़ ते केरला रहियो, केरला जो मालाबार हिते इस्लाम सवेरो आयो, पंहिंजी आड़ ते सिंध तंहिंजे अंदरि इस्लाम सवेरो आयो, हता के सिंध मां थींदे थींदे पंहिंजी हिन धरतीअ तां मोहम्मद बिन कासिम 27 वरे जो, तारीख़ में 17 वरे जो लिखियलु आहे, असल 27 वरे 27 वरे जो तर आयो राजा दाहिर के साम्हूं मुक़ाबिलो करणु। फिरी फिरी उदयपुर सुधी पुॻो हो, ई इस्लाम आयो। जे इस्लाम आयो त इस्लाम खे पहिरीं मस्जिद जी खपे थी, उनटाणे वटां मस्जिदूं चालू थी वियूं हुयूं उन ज़माने वटां। पोइ बेरा मंदर साहिबु लॻंदो जॾहिं इंसानु वफ़ात कंदो त केॾा न केॾा हिनखे धरती दाख़िल करणो पवंदो, ज़रूरत पई कब्रिस्तान जी। उम्मत जा बच्चा यतीम थिया, यतीमे खे संभाले ला, यतीम खाना बनिया, मुस्लमाननि जूं समाज वाड़ियूं बनियूं, कम्यूनिटी हॉल जंहिंखे चवंदा, मुस्लिम कम्यूनिटी हॉल, ग्रांट वारी न। ख़ैर उन ज़माने वटां ई मस्जिदी, मदरसा, ई कब्रिस्तान, यतीम खाना ई हले पिया, ई वक़्फ़ चालू थियो हणंदे कुटींदे। इस्लामी दौर आया, गैर इस्लामी दौर आया, हणंदे कुटींदे ईस्ट इंडिया कंपनी आ वई। ईस्ट इंडिया कंपनी अंग्रेज़नि जी, अने उन कब्ज़ो करणु शुरू कयो भारत ते, काबिज़ थी वई। बहादुर शाह ज़फ़र आख़िरी मुग़ल बादशाह हुमायूं जे मक़बरे ते हो, इनखे हितां पकिड़े करे रंगून खणी विया ऐं थोरे ॾींहं में उते उनजी ज़िंदगी पूरी थी। उॾाजिन जी आख़िरी विधी थी, हिते इस्लामी दौर थियो पूरो। आख़िरकार अंग्रेज़नि खे धको ॾिने लाइ करे, भॼाए लाइ करे आज़ादी जो फतवो जे ॾिवाणो त उहे अहले हदीस ॾिनो हो। कई जंगी थियूं, अंग्रेज़नि खे साम्हूं ले दे कर भारत जी आज़ादी 47 में थी। 1947 में आज़ादी अने 1923 में वक़्फ़ तंहिंजो एक्ट से तयारु हो। तंहिंखां पहिरीं पण हो, ईअं न जे न। कई मुस्लमाननि जूं मस्जिदी, मदरसा तंहिं मथे अंग्रेज़ नाजाइज़ कब्ज़ा कयईं अने उनजो गैर इस्तेमालु कयईं। तॾहिं मुस्लमान ज़बरदस्त शोर कयो, जाॻिया, जंहिंजी वजह सां अंग्रेज़ खे पिंड जी पार्लियामेंट में वक़्फ़ बिल पेश करणो पियो। मुस्लमाननि जे मुतालबे मथे
1923 ख़ैर हले पियो 25 त मतिलबु हिकिड़ी सदी मथे 32 वरे थिया। तंहिंखां पहिरीं पण वक़्फ़ हो अने वक़्फ़ चीज़ूं हुयूं पण दस्तावेज़ात आई या न आहे। अने अहिड़ो त हो की न जे हाणे पुठियां अहिड़ी क़ौम अचींदी, अहिड़ो कानून अचींदो जंहिंमें जॻह जॻह जो कागरियूं पेश करणो पवंदो। 5-5, 7-7 सदीअ जूं मस्जिदूं भारत में अॼु पण मौजूदु आहिनि। झुनियूं मस्जिदूं, झुना कई यतीम खाना मौजूदु आहिनि। उन जा कागरिया वक़्फ़ जा कियां आया? अलगर्ज़ी वक़्फ़ हलियो 47 में आज़ादी थिए, मुस्लमान पिंड जो बचाव कयूं। तहफ़ुज़ असांखे खपे थो, असांजी मस्जिदी खे, असांजे मदरसे खे, असांजे क़ब्रिस्तान खे तहफ़ुज़ खपे, हिफ़ाज़त खपे थी, जंहिंखे प्रोटेक्शन चवंदासीं, खपे थो। तंहिं लाइ 47 में आज़ादु थियो अने 1954 में नवेसर वक़्फ़ बिल से पास थियो। पोइ हुन में अमुक मुस्लमान जा मुतालबा आया, अमुक रही विया। फिर मुस्लमान मुतालबा कंदा रहिया मस्जिद अने मदरसे खे बचाए ला करे। 1984 तंहिंमें नवेसर वक़्फ़ बिल तंहिंमें तरमीम थी, पर मुस्लमान जा मुंदा रही विया। हता के 95 में नवेसर बाबरी मस्जिद पुठिया कई वरे खमी इन में सुधारो वधारो थियो। वक़्फ़ में वक़्फ़ कायदे सर भारत सरकार जी हिकिड़ी मिनिस्ट्री पाण चई सघूं था, जंहिंजो तालुक़ मस्जिदी, मदरसे, यतीम खाने, मुस्लमान जी उहो जाइदाद जेको अल्लाह जी रिज़ा लाइ ॾिनो हुयो अने उम्मत जे फ़ाइदे लाइ ॾिनो हुयो। पोइ वक़्फ़ त्रुटो, शिया वक़्फ़ अलॻि, सुन्नी वक़्फ़ अलॻि। अलगर्ज़ ऐं वक़्फ़ हलियो, मरकज़ी वक़्फ़, सूबाई वक़्फ़। 1900 पूरो थियो, 2000 विठो, 2000 में बफेराई बिल हलियो। हता के हाणे नओ खरड़ो पास थिए थो अने चर्चा पूरी हले पई। सदन पास करे छॾियईं, सुप्रीम कोर्ट में अटकायो, मुस्लमान जगह जगह ते मुज़ाहरा कयो जे न खपे खरड़ो, आहे करो। इन में करो नफ़ो है, करो नुक़सान है। हुकूमत चए थी अने हमेशा ऊंधा चश्मा पहिराए, इन खरड़े जे ज़रिए मुसलमान औरतें खे असीं लाभ ॾींदासूं, ग़रीबें खे लाभ ॾींदासूं, यतीम बेवाएं खे लाभ ॾींदासूं अने जेतिरो इन में घोटालो, गबन, भ्रष्टाचार थिए थो वक़्फ़ में ई मड़ रोकींदासीं। इहा हुकूमत पिंड जो पक्ष रखे थी। हक़ीक़त ईअं आहे त मिणी खां वॾो उहो मुंदो जंहिंजे अंदरि वक़्फ़ खे नुक़सानु आहे, उहो ई आहे त वक़्फ़ जो चेयरमैन अथवा कमेटी तंहिंमें उहो इंसान दाख़िल थींदा जेको ला इलाहा इल्लल्लाह नथा पढ़ाइनि अने ला इलाहा इल्लल्लाह जो इनकार कनि था। उहो आया जे अची विया त मस्जिदी जा मथे वॾा ट्रस्टीअ, वक़्फ़ मस्जिद जो वॾो इदारो, मदरसे जो मेन इदारो, इन मस्जिद ऐं मदरसो, क़ब्रिस्तान, यतीम खानो, समाज वाड़ियूं, मुस्लिम समाज वाड़ियूं, इन मिणी जा वॾा ट्रस्टी, वॾा मुस्लिम, वॾा ट्रस्टी, वॾा मुतवलीअ 100% मुस्लिम न आहे, ॿिए धर्म जा पण हूंदा। जे हू पिंड जे धर्म खे खेंचींदा त पिंड जे धर्म खे जे खेंचियो त हिन मां जेकी नफ़ो लाभ उहो पिंड जे हिसाब सां चई सघनि था। जे क़ाइदो कानून हीअं रहियो, कंहिंजो क़ाइदो उन जे हथ जो, इस्लाम जो न। भारत में मिणी खां वधारे 3 इदारे वटि ज़मीन आहे।
रेलवे वटि वधारे आहे, इंडियन आर्मी वटि वधारे आहे। एतिरे इंडियन आर्मी में जल सेना, थल सेना, वायु सेना टे अचे थी। 3 नंबर ते इन ॿिन्ही पुठियां जी ज़मीन वधारे आहे त वक़्फ़ वटि वधारे आहे। उन जी नज़र इन वक़्फ़ जी ज़मीन मथे आहे। सचर कमेटी त ईअं चए 9 लख एकड़ खां मथे आहे, पर हक़ीक़त में तंहिंखां तमामु वधारे वक़्फ़ वटि ज़मीन आहे। हाणे इहा ज़मीन उन खे हज़म नथी थिए। नए खरड़े में ई पण आहे जे जेकी वक़्फ़ कयां तंहिंमां ख़ाली 33% वक़्फ़ थींदो, बाक़ी 66% असांखे मज़ा अचींदो ॾेई छॾींदासीं। जेकॾहिं वक़्फ़ जी ज़मीन ॿिए कंहिं कब्ज़ो कयो आहे, नओं क़ाइदो 12 वर गुज़री विया त वक़्फ़ जे हथां निकिरी वई, इहो उन जी आहे। इन जो मतिलबु मुंबई शहर जे अंदरि रिलायंस वारे जी वॾी बिल्डिंग, जेको भारत जी मशहूरु बिल्डिंग, मुंबई जे अंदरि वक़्फ़ जी ज़मीन यतीम खाने मथे नाजाइज़ तरीक़े ते आहे। 12 वर था गुज़री विया, उन क़ाइदे जे मुताबिक़ हिते वक़्फ़ जो कीअं न वञे उनखे ॾेई ॾींदा। अहिड़ी घणी ज़मीन आहे, अने घणी जाइदाद संपत्ति आहे। इन कानून में मस्जिदी खे ख़तरो आहे, मदरसे खे ख़तरो आहे, कब्रस्तान खे ख़तरो आहे, यतीम खाने खे ख़तरो आहे, इस्लामी जाइदाद खे ख़तरो आहे, हर तरह जो ख़तरो आहे। तंहिं लाइ उम्मत इस्लामिया लामबंद थी करे जॻह जॻह ते मुज़ाहिरा करे थी जे ही खरड़ो पसार न थियो खपे। अने पसार थी वियो त बेशक मस्जिदी मदरसे खे 5 पैसा लाभ जे जॻह ते नुक़सान थिए वारो आहे। पाण ईअं कयूं भरोसो, चइबा हू त मके में जहर मके के किराइण लाइ करे अबरा आयो त अला अबाबील हलाए, अलाह जो घर अलाह हिफ़ाज़त कंदो। अल्लाह पाण खे इन घर जा मुहाफ़िज़ बनाया आहिनि। पंहिंजी पाण की ज़िम्मेदारी बने थी, इन ज़िम्मेदारी मथे जागरूक थियूं, पिंड जी ज़िम्मेदारी संभालियूं, पिंड जी ज़िम्मेदारी निभायूं। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।